अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु हिन वीडियो में मां खे ॿुधाइण वारो आहियां त आख़िरकार कहिड़ा मसइला आहिनि जंहिंजे करे दर्दनि जो देश ड्रामो KTN चैनल ते अञा ताईं नाहे हली सघियो। हिन वीडियो खे मुकमिल ॾिसो। अचो त शुरूआत कयूं। वीडियो शुरू करण खां पहिरियों मां खे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों 6-7 महीना पहिरियां KTN चैनल ते दर्दनि जो देश नाले ड्रामे जा टीलर हलिया हुआ, पर ड्रामो अञा ताईं हली न आहे सघियो। दोस्तों मूंखे जेतिरी क़दर ॼाण मिली आहे त दर्दनि जो देश ड्रामे जा काफ़ी क़िस्तूं कंप्यूटर जी फ़नी ख़राबी सबबु सड़ी वियूं आहिनि, जंहिंजे करे डायरेक्ट तमामु परेशानी वारी ज़िंदगी में गुज़ारे रहियो आहे। जेकी क़िस्तूं सड़ियूं आहिनि उन क़िस्तनि खे ॿीहर रिकॉर्डिंग कयो वञे थो। जीअं क़िस्तूं ॿीहर रिकॉर्डिंग थींदियूं त ड्रामो हलणु शुरू थींदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।